अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया हो BTV न्यूज़। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया गढ़ी यासीन खां। गढ़ी यासीन में पुलिस हिकु हफ़्तो अॻु महर बिरादरी जे ॿिनि ॼणनि जे क़त्ल केस में घुरिबल जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ DSP गढ़ी यासीन ख़ुदाबख़्श पंवर जी अॻुवाणीअ में ॻोठ खंड मारफाणी मथां चढ़ाई करे ॻोठ मथां पुलिस जो घेरो करे वेही रही आहे। जॾहिं त जवाबदार पुलिस खे ॾिसी अॻे खिसकी विया आहिनि, जॾहिं त घर में मर्द न हुजण करे पुलिस ॻोठ में पकड़ हुजण ऐं घरनि में पुलिस हुजण करे 3 महीननि जे मासूम निंगरीअ साण वरद वसायो। मारफाण बीमार हुजण करे वक़्त ते इलाज न थियण करे निंगरी फोत थी वई। वारसन औरतुनि मुस्मात हूरा ऐं मुस्मात लतीफ़ा जी अॻुवाणी में मारफाणी बिरादरी जी औरतुनि डंडा खणी लाड़काणे शिकारपुर इंडस हाईवे ते निंगरीअ जो लाश रखे रोड ब्लॉक करे धरड़ो हणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन मौक़े ते मुज़ाहिरीन औरतुनि दाईंदे चयो त महरनि जे चवण ते पुलिस असांजे घरनि खे ड्राहे पटकियो आहे। पुलिस असांजे घरनि में वेही रही आहे, ॻोठ जो चोतरफ़ घेरो करे छॾियो आहे, जंहिं करे असांजी निंगरी जेका 3 महीननि जी साण वक़्त सर इलाज न थियण करे फोत थी वई आहे। असांजो मुतालबो आहे त उन जो केस ज़हीर ऐं शाहिद महर मथां दाख़िल कयो वञे। होॾां DSP गढ़ी यासीन ख़ुदाबख़्श पंवर धरणे वारे हंधि पहुची मुज़ाहिरीन औरतुनि सां ॻाल्हियूं करे वाक़े जी इंक्वायरी कराए इंसाफ़ जी ख़ातिरी करण बैदि एहतिजाज ख़त्म कराए ट्रैफ़िक बहाल कराई वई। रिपोर्ट कर रहियो आहे शहमीर अली जमाली, बे न्यूज़ TV गढ़ी यासीन। नाज़रीन, अहम ख़बर तव्हांखे इहा ॾिनीसीं। वधीक ख़बरुनि खे ॾिसण जे लाइ ॾिसंदा रहो ऐं विज़िट कयो असांजो चैनल BTV न्यूज़। हर ग़रीब ऐं हर मज़लूम जो आवाज़ BTV न्यूज़।